प्यारा ॿारो, बाजी गुलबनू जी तरफ़ां तव्हां सभिनी खे भलीकार। तव्हां ॿुधी रहिया आहियो दिलचस्प अखाणियूं। अचो त अॼु जी अखाणी ॿुधूं ऐं लुत्फ़ अंदोज़ थियूं। बिल जो ख़ासि क्रिसमस ट्री। आहार ऐं सलीब जो हिकु ॿिए सां तालुक़ आहे। ही त गज़ब थी वियो। सभु क्रिसमस ट्री विकामी चुका आहिनि। अम्मा तव्हां देरि कई। ख़ैर, मुंहिंजो ख़्यालु आहे त जेकॾहिं असीं उनखे बाद में ख़रीद करियूं त क्रिसमस ट्री सस्तो मिलंदो। तूं ॼाणी थो त असां वटि वधीक पैसा न आहिनि। रोज़ी कल दुआ कई हुई क्रिसमस ट्री लाइ। हू तमामु घणी उदास थी वेंदी ऐं ॿियूं छोकिरियूं बि। बिल खे पंहिंजे पीउ जो ख़्यालु आयो। जॾहिं हू ज़िंदा हो त हू हर साल पहिरीं क्रिसमस ट्री वठी ईंदा हुआ। उन्हनि जे बग़ैर हर शइ में तमामु फ़र्क़ु आहे। बिल, इहो ॾिस, उते हिकु मिली रहियो आहे। सलाम, मां ही क्रिसमस ट्री वठणु चाहियां थी। महिरबानी करियो। मां इहो नथो विकिणां। ही मुंहिंजे ॿारनि लाइ आहे। जेकॾहिं मां ही क्रिसमस ट्री अॼु घर खणी न वञा त हू तमामु घणा उदास थींदा। क्रिसमस मुबारक। इहो मर्द हलियो वियो। बिल ऐं संदसि माउ सिनोबर जे वण जूं टारियूं गॾु कयूं जेके ज़मीन ते पयल हुयूं ऐं उन्हनि खे घर खणी विया। 4 उदास छोकिरियूं दरवाज़े ते साम्हूं आयूं। छा तव्हां क्रिसमस ट्री आंदो आहे? न, मूंखे माफ़ कजो। ख़ामोशी सां सभु मेज़ जी चौधारी शाम जो खाधो खाइण वेठा। रोज़ी जी वारी हुई त हू दुआ करे। प्यारा खुदावन यसु, मां तोखां दरख़्वास्त कई हुई त असांखे क्रिसमस ट्री दे। छा तूं मुंहिंजी ॻाल्हि न ॿुधी? पर हाण उनजी ज़रूरत न आहे। हाण तमामु घणी देर थी चुकी आहे। असांखे खाधो ॾियण लाइ तुंहिंजो शुक्र। आमीन। बाद में जॾहिं छोकिरियूं सुम्हण वेयूं त बिल खे हिकु ख़्यालु आयो। हिन वॾे महिनत सां पंहिंजे चाकू जी मदद सां ॿुहारियुनि जे तीलियुनि खे छिले सिनोबर जी टारियुनि खे तार जी मदद सां उन में जोड़े छॾियो। हुन उनखे वारी सां भरियल बाल्टी में रखे छॾियो त जीअं इहो बीह सघे ऐं पोइ हुन उन जे चौधारी भूरे रंग जो कागज़ वेड़े छॾियो। बिल, क्रिसमस ट्री तमामु प्यारी लॻी रही आहे। तूं इनखे तमामु सुठो ठाहियो आहे। मां सजावट जो सामान खणी अचां थी ऐं मथे रखण लाइ फ़रिश्तो बि। छोकिरियूं त हैरान थी वेंदियूं। रोज़ी सभिनी खां वधीक ख़ुशि हुई। बिल, ही उन्हनि सभिनी खां वधीक ख़ूबसूरत ट्री आहे जेके अॼु ताईं असांखे मिलिया आहिनि। यसु मुंहिंजी दुआ जो जवाबु ॾे थो। ख़ुशी सां पंहिंजे माउ जे अॻियां वेही रहियूं जॾहिं हू ऊंची आवाज़ में क्रिसमस जी कहाणी पढ़े रही हुई। ऐं मरियम जो पहिरियों पुटु पैदा थियो ऐं उन खे कपड़े में वेड़े ऐं आहार में रखियो। ऐं माउ मसीह जे सलीब ते चढ़ण जी कहाणी छो पढ़ी? खुदावन येसू जी सलीब असल में हिकु वण इहो अहिड़ो वण जेको क्रिसमस ट्री खां बि वधीक कीमती हो। आहार ऐं सलीब जो हिकु ॿिए सां तालुक़ आहे। खुदावन येसू ज़मीन ते आयो त जीअं असांजी ख़ातिर पंहिंजी जान ॾेई सघे। सलीब जे बग़ैर क्रिसमस जो को मतिलब ई न आहे। ठीकु आहे ॿारो, हाणे बाजी गुलबानो खे इजाज़त ॾियो। ख़ुदा हाफ़िज़।